इश्यूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। शिकारपुर में धाड़ेलनि पारां हथियार फिटा करण बाद थोरे टाइम लाइ जेको आहे त उते ॾोही जेके कार्रवायूं उन्हनि में ठापुर आई, पर अचानक हिकु भेरो ॿीहर शिकारपुर जेको हालतूं आहिनि उहो ख़राबु थींदी नज़र अचनि पियूं। गुज़िरियल राति मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे जंहिंमें 2 DSPs ऐं हिकु अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जी इहा दावा आहे त 5 धाड़ेलनि खे मारियो आहे, 3 जेके धाड़ेल आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। आख़िर मामिलो आहे छा? छो कशमोर, शिकारपुर, घोटकी में पुलिस जी एतिरी वॾी कोशिशनि बावजूदि, मुसलसल ऑपरेशन थियण बावजूदि जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर छो न पई थिए? इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे ज़ाहिद नून साहब, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन जॉइन कयो आहे। अमीर चांडियो साहब आहिनि असांजा नवाबशाह जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। साहिल जोगी साहब आहिनि असांजा सखर जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। कोशिशि हूंदी त SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब उहे असां सां लाइन ते अचनि। तव्हां खां जेको आहे त शुरूआत कंदुसि ज़ाहिद साहब, ही मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे, 2 DSP ज़ख़्मी थी पिया आहिनि, हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी आहे। पुलिस जी दावा पहिरियां त 9 धाड़ेलनि खे मारिजण जी हुई, हाणे तव्हां जेको ॿुधायो कुझु देरि पहिरियां त 5 जेके धाड़ेल आहिनि उहे मारिजी विया आहिनि। छा सूरत हाल आहे? वाक़ियो कीअं पेश आयो आहे सॼो इहो? ठीकु आहे ज़ाहिद साहब, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? ज़ाहिद साहब तव्हां हिनखे अनम्यूट कजो, तव्हांजी माइक जेको आहे न म्यूट आहे, हिनखे अनम्यूट कजो। ज़ाहिद साहब तव्हां जेका माइक आहे उहा जेको आहे म्यूट आहे, हिनखे अनम्यूट कजो। जी बिल्कुलु, तव्हांजो आवाज़ु अचे थो मूंखे, बिल्कुलु अचे पियो। सुभाणे शिकारपुर शहर में कल्ह खां वठी ॾुखंदड़ सूरत हाल हीअ आहे त सुबुह जे पहर में सखर जा रहवासी आहिनि, भयो बिरादरी सां तालुक़ु रखनि था, वापारु कंदा आहिनि अनाज मंडी शिकारपुर में। उन्हनि खां हथियार बंदनि तरफ़ां 26 लख रुपया फुर थी। उन्हनि जा जेके पुलिस पहिरां खयां जेके नामालूम हंध ते उन खां गुम थी विया। राति जे वक़्तु वरी हिकिड़ो ॿी वारदात साम्हूं आई त राति जो पुलिस 2 बजे दौरान हिकु मुबैना मुक़ाबिले में ॾोहारी खे मारण जी दावा कई ऐं उनजो लाश खणी सिविल अस्पताल शिकारपुर पहुता। उन मां कलाशन पोप बि बरामद थी आहे ऐं उनजो नालो नादर महर तौरु ॿुधायो पियो वञे। जेको नादर महर आहे उनजो लाश हिन वक़्तु ते सिविल अस्पताल शिकारपुर में पियो आहे। सुबुह जो 4-5 बजे धारा पुलिस उन जेके फुर थी वई उन जे सिलसिले में पुलिस मूजिबि असां पहिरां कयासीं जेके मुक़ाम मंछर शाह गाज़ी कब्रिस्तान आहे, उहो हिकिड़ो इलाइक़ो आहे। उते मुख़्तलिफ़ बिरादरनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू रहनि था, जंहिंमें शेख कम्यूनिटी जो वॾो तादाद आहे। उते पुलिस चढ़ाई कई, जंहिं चढ़ाई दौरान मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें DSP शिकारपुर सिटी मैडम पारस बखराणी उन सां गॾोगॾु उनजो मुड़ुसु आहे जेको DSP गड़ी यासीन आहे, उहो बि शिकारपुर में ई रहंदो आहे, ज़हूर अहमद सुमरो। ऐं उन खां सवाइ यासिर बखराणी जेको मुंगराणी जेको पुलिस एहलकार हो, हिन जो गार्ड हुयो DSP सिटी जो। इहे 3 ज़ख़्मी थी पिया। उन खां पोइ पुलिस मुक़ामत जेको हुयो मंछर शाह उन ते ॿीहर चढ़ाई कई, जंहिंमें ड्रोन जो बि इस्तेमालु थी वियो, पुलिस फायरिंग बि कई। बर वक़्तु पुलिस ॿुधायो त 9 जेके धाड़ेल आहिनि उहे मारिजी विया आहिनि ऐं 9 जेके हुया उनखे खणी शिकारपुर जेकमबाद ऐं शिकारपुर लाड़कानो इंडस हाईवे जो हिकिड़ो संगम आहे जेको जेकमबाद बाईपास लिखिबो आहे, उते इहे सभई 8 ई 9 ई फिटी कयूं। पुलिस चयो त हीअ सभु जो सभु मरी विया आहिनि। उते ई कुझु माण्हुनि जा आस्था चयोसीं त हीअ जेके कुझु आहिनि उहे जीअर आहिनि, पर पोइ उन वक़्तु पुलिस जे तकड़ में जेके बि हुया सभु जो सभु ज़ख़्मी ऐं लाश खणी हलिया विया। हिन वक़्तु शिकारपुर सिविल अस्पताल में 5 जेके लाश आहिनि उहे शिकारपुर सिविल अस्पताल में पियल आहिनि, जंहिंमें शहज़ादो शेख, साबिर शेख, इमदाद शेख, शहमोर शेख, आसिफ शेख। 6 लाश जेको राति ज़िक्र कयो नादर महर जो उहो सिविल अस्पताल शिकारपुर में पियो आहे। जंहिंखां पोइ अस्पताल पहुतासीं त 3 ज़ख़्मी हुया जेके शेख बिरादरी सां तालुक़ु रखनि पिया, अयाज़ वलद
मुमताज़ गुल मोहम्मद ऐं साजिद ॿई शेख आहिनि, ॿई भाइर आहिनि, अनवर शेख जा पुट आहिनि। त अयाज़ शेख सां जंहिं महिल ॻाल्हि ॿोल थी KTN जी, हुन ॿुधायो त सुबुह जो सवेर पुलिस असांजी ओताक ते चढ़ाई कई, जंहिंमें असां 4-5 ॼणा हुयासीं ऐं ॿ मुंहिंजा चाचा शहमोर ऐं शहज़ादो, उनखे पुलिस खणी वई। उनखां पोइ असां ज़ख़्मी थी पियासीं, जंहिंखां पोइ पुलिस खणी हिते सिविल अस्पताल शिकारपुर दाख़िल कयो आहे। मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजा माइट किथे आहिनि। ॿिए तरफ़े SSP शिकारपुर शाहदेव चाचड़ इहो सॼो तसलसुल इहो ॿुधाए पियो त काल्ह वारदात थी जेका 26 लख रुपया फुर थी। उनखां पोइ पुलिस चढ़ाई कई। उन चढ़ाई दौरान जेको एनकाउंटर जो मुक़ाबिलो थियो, जंहिंमें 2 DSP ज़ाल ऐं मुड़ुसु ज़ख़्मी थी पिया ऐं पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया, जेके हिन वक़्त बि सखर ज़ियादीन अस्पताल में दाख़िल आहिनि। हिकु पुलिस जो पैनल ते आहे, इहा अस्पताल जो नालो वॾो आहे ऐं तमामु वॾो इदारो आहे। उहो उनजे पैनल ते ही पुलिस वारा आहिनि जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो। जंहिंखां पोइ ही सीन उन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं MS खां असां रिपोर्ट पुछा कईसीं त तव्हां वटि घणनि जा पोस्टमार्टम थिया आहिनि, घणा ज़ख़्मी आहिनि। MS ॿुधायो त जेके 5 आहिनि ज़ख़्मी, 5 आहिनि जेके मारिजी विया आहिनि, उन्हनि जा लाश सिविल अस्पताल शिकार में पिया आहिनि ऐं 6 जेको राति मारिजी वियो नादर, इन 6 जा लाश पिया आहिनि ऐं 3 ज़ख़्मी जेके आहिनि उहे असांजे शिकारपुर सिविल अस्पताल में आहिनि, जेके इलाज हेठि आहिनि। उन्हनि दौरान हिकिड़ो बखराणी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ गुलाम मोहम्मद वलद मोहम्मद सिद्दीक़ बखराणी जॾहिं बाईपास ते लाश पिया त ही गुलाम मोहम्मद वलद मोहम्मद सिद्दीक़ बखराणी जो पुटो जेको दाऊं कंदो आयो त मुंहिंजो पीउ ज़िंदा, मुंहिंजो जेको पीउ उहो एॾे जुआ खेॾणु वियो, जंहिंजे करे उनखे पुलिस जे मुक़ाबले में मारियो आहे ऐं मुंहिंजे पीउ ज़िंदा इनखे अस्पताल पहुचायो। जंहिं महिल उन दाहूं कयूं उन वक़्तु ई पुलिस जेके 8 ई ॼणा पिया, जेके पुलिस चए पई ते मारिजी विया आहिनि, सभिनी खे खणी तर तकड़े मल्हायो आहे, जंहिं मां 3 खे सिविल अस्पताल शिकारपुर दाख़िल कयो। 5 जेके फौती हुया उनखे बि सिविल अस्पताल दाख़िल कयो आहे। बाक़ी जेको ही गुलाम मोहम्मद वलद मोहम्मद सिद्दीक़ बखराणी जेको ॿुधायो पिया, जंहिंजे पुट दाह कई, उहो हिन वक़्तु बि सिविल अस्पताल शिकारपुर में कोन्हे, नाम मालूम हंध ते आहे। पर जॾहिं उहे लाश इन बाईपास जेकबाद बाईपास ते पिया त हिकु न पर समय माण्हू हुया ऐं उन्हनि जी चुरपुर न हुजण जे करे ही सॼियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं, छो त रत बि वहे पई उन्हनि खां वहे पई त ही साम्हूं आयूं त पुलिस जो जेको मौक़िफ़ आहे उहो सही आहे, वाक़ई मरी विया आहिनि। पर जॾहिं लाश अस्पताल पहुता त उते बाइफर्केट थी आहे। 5 ॼणा जेके हिन मुक़ाबले में मारिजी विया आहिनि ऐं 3 ज़ख़्मी आहिनि। हिन वक़्तु सूरत हाल इहा पुलिस SSP शिकारपुर जो त चवणो त मां ड्रोन न हलायो आहे ऐं जेके हिन पुलिस जे मुक़ाबले में फायरिंग दूबदू में मारिजी विया आहिनि। पर इन इलाइक़े में सुबुह खां वठी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ड्रोन हलनि पिया। हाणे जेके मारिजी विया आहिनि ड्रोन में मारिजी विया आहिनि या पुलिस जे फायरिंग में मारिजी विया आहिनि, इहो त हाणे डॉक्टर अॻिते हली उहो ज़ाहिर कंदा त उन्हनि खे छा में लॻो आहे। पर मां ही ज़िक्र कंदो हलां न शिकारपुर लॻे ही जेको आहे मुक़ाम उहो इलाइक़ो जेको आहे इहो मंछरछा शिकारपुर अनाज मंडी जे साम्हूं आहे। उनजे भरिसां जेका आहे TV पोस्टर आहे, अनाज मंडी आहे ऐं नेशनल हाईवे जूं ऑफिसूं आहिनि। इन विच वारे इलाइक़े में ही मंछरछा गाज़ी आहे, जंहिं ते केतिरा ई माण्हू क़ब्रस्ताननि ते कब्ज़ा करे उन्हनि घर ठाहिया आहिनि, यानी मुक़ाम जी ज़मीन आहे, अवेक्यू ट्रस्ट जी आहे, उते ठाहिया अथऊं। किन खे पंहिंजा घर बि आहिनि, पर मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उते वेठल आहिनि। ऐं इन्हनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस चढ़ाइयूं बि कंदी रही आहे। उनजी सूरत हाल आहे त हिते मंशात जो अॾा ॿुधाया वेंदा आहिनि या जेके फुर ऐं चोरियूं थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन इलाइक़े जे पहिरां वेंदा रहंदा आहिनि। पुलिस केतिरा ई दफ़ा उते ऑपरेशन कई आहे, पर ही जेका ऑपरेशन थी आहे उन में हिकु ॾुखईंदड़ सूरत हाल इहा आई आहे त उन में 2 DSP ऐं ज़ाहिद साहब तव्हां सां गॾु रहो। ज़ाहिद साहब तव्हां सां गॾु मां तव्हां ॾे अचां थो। सालसा मां तव्हां ॾे ईंदुसि। जेके 2 DSP आहिनि, पारस बखराणी साहिबा आहिनि ऐं उन सां गॾु उनजो जेको मुड़ुसु आहे ज़हूर अहमद सुमरो साहिबु, उहे सखर अस्पताल में दाख़िल आहिनि। छा ॿुधाइनि था डॉक्टर, कीअं आहे उन्हनि जी तबियत? साईं महिरबानी सुभान साहब। हिन वक़्तु जेका पारस बखराणी ऐं DSP ज़हूर सुमरो जेके सखर जे ज़ियाउद्दीन अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि, उन सां गॾोगॾु 2 पुलिस एहलकार आहिनि, उहे बि ज़ियाउद्दीन अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि। ठीकु आहे। शुरू में जेका आहे DSP पारस बखराणी जी हालत इंतिहाई नाज़ुक हुई।
जंहिंखे 2 गोलियूं लॻल आहिनि, हिकु जेका आहे पेट में ऐं ॿी जेका आहे कुख जे मथे हिसे में उहा गोली लॻल आहे। जी त उनजे करे पार्थ पखराणी लगातार बेहोश थी हुई, बदस्तूर उनजी हालत जेका आहे गणजी जोगी हुई। पर थोरो अॻु में पंहिंजो प्रोग्राम शुरू थियण वक़्तु मैसेज आयो आहे त हाणे पार्थ पखराणी खे जेको आहे होश अची वियो आहे, जेका हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे। सही जॾहिं त जेको DSP आहे ज़हूर सुमरो, उन DSP ज़हूर सुमरो खे पेट में पासे गोली लॻी आहे ऐं वरी पासे खां निकिरी वई आहे, त उनजे लाइ बि ॿुधाए पियो वञे त उनजी हालत बि ख़तरे खां ॿाहिरि आहे ऐं उनखे बि अंदरि पेट में जेको आहे वधीक को नुक़सानु न आहे थियो। अहिड़ी तरह जेके 2 पुलिस एहलकार आहिनि जेके ज़ख़्मी आहिनि, उन्हनि जे लाइ बि इहो ॿुधाए पियो वञे त उन्हनि खे पेरनि में गोलियूं लॻल आहिनि, पर उनजे हॾे जो जेको आहे सो बचाव आहे। यानी जेके 2 पुलिस एहलकार ऐं 2 पुलिस ऑफिसर ज़ाल मुड़ुस DSP पार्थ पखराणी ऐं DSP ज़हूर अहमद सुमरो, हू हिन वक़्तु जेके आहिनि ज़ेरे इलाज आहिनि, पर उन्हनि जी बि हालत हाणे जेका आहे ख़तरे खां ॿाहिरि आहे। पर इन बावजूदि ज़िले काउंसिल पारां जेको आहे सो हंगामी बुनियादनि ते जॾहिं पखराणी हालत इंतिहाई नाज़ुक हुई, उन वक़्तु ई एयर एम्बुलेंस जो बंदोबस्तु कयो वियो आहे। हिन वक़्तु जेका आहे सा एयर एम्बुलेंस थोरी देरि में पहुचण वारी आहे सखर एयरपोर्ट ते। उन खां पोइ पार्थ पखराणी खे सखर खां कराची मुंतक़िल कयो वेंदो। त हिन वक़्तु जेका सूरत आहे उहा डॉक्टर मुताबिक़ ऐं उन खां अलावा DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जेको उहो मुलाक़ात करे आयो आहे ज़ख़्मी ऑफिसरनि सां ऐं ज़ख़्मी एहलकारनि सां, हुन बि चयो आहे त डॉक्टरनि बि ॿुधायो आहे, मूं बि ॾिठो आहे त उन्हनि जी हालत हाणे बहितर आहे। अहिड़ी तरह मौलाना राशिद मोहम्मद सुमरो जंहिंजो तालुक़ु JUI सां आहे, उहो पिणु मुलाक़ात करे आयो आहे। उन बि चयो आहे त तबियत बहितर आहे। MNA शहरयार खानमर उन मुलाक़ात कई आहे, अयादत कई आहे ज़ख़्मी एहलकारनि जी ऐं उन खां अलावा ज़ख़्मी ऑफिसरनि जी। ऐं ज़ुल्फ़िकार अली कमारियो जेको अॻूणो MPA आहे ऐं शिकारपुर ज़िले जो चेयरमैन आहे, उहो बि उन्हनि सां मुलाक़ात करे वियो आहे। यानी मुलाक़ात हाणे करे वियो आहे, होश में बि आहे ऐं हाणे हुननि जी हालत जेका आहे सा सुधरंदड़ आहे। बाक़ी रही ॻाल्हि जहिड़े नमूने मुक़ाबिलो थियो आहे, मुक़ाबले जे हवाले सां जेको ॿुधायो पियो वञे ऐं मुक़ाबिलो जेको थियो आहे ऐं उन ते ॾिसजे पंहिंजो सुभान साहिबु त असां हमेशह तनक़ीद कंदा आहियूं पुलिस ते, पर ही जेको मुक़ाबिलो आहे उहो इंतिहाई रियल मुक़ाबिलो आहे। जहिड़े नमूने पार्थ पखराणी खे सीने में गोलियूं लॻल आहिनि, पेट में गोलियूं, अलावा ज़हूर सुमरो साहिब खे जेका पेट में गोली लॻल आहे, यानी इन जो मक़सदु इहो आहे त इन्हनि मुक़ाबिलो उते कयो आहे ऐं साम्हूं खां उन्हनि खे गोलियूं लॻियूं आहिनि, उनजे करे इन्हनि खे ज़ख़्मी थिया आहिनि। इन्हनि बहादुरी सां मुक़ाबिलो कयो आहे। ऐं जेको इलाइक़ो आहे शिकारपुर जो मंशर शाह कब्रिस्तान, जहिड़े नमूने ज़ाहिद ॻाल्हि कई, इहो बदनाम ज़माना इलाइक़ो आहे जिते ॾोहारियुनि जो गढ़ आहे ऐं उते ही जेकर मुक़ाबिलो थियो आहे, मुसलसिल राति खां पुलिस जेका ऑपरेशन करे पई। त इहे अच्छा साहिल साहब, तव्हां पहिरां जेके इतला हुया, साहिल साहब पहिरां जेके इतला हुया त को डॉक्टर आहे कराची खां, उनखे घुरायो वेंदो, हिते ई हुनजो इलाजु थींदो, छा हाणे वरी छा जेको आहे त वरी कराची मुंतक़िल जो फ़ैसिलो छो कयो, छा सबबु ॿुधाइनि था? का कंडीशन वधीक ख़राबु आहे? अञा तव्हां ॿुधायो पिया होश में अची वियो आहे। डॉक्टर साहिब आहे कराची खां, उहा पिणु एयर एम्बुलेंस ते उतां अचे थी गॾु। डॉक्टर साहिब आहे फिज़ा जाफ़री साहिबा, उहा अचे थी एयर एम्बुलेंस सां गॾु, हू हिते ईंदी ऐं जेका पार्थ पखराणी खे पेट में गोली लॻल आहे। पहिरियों त ई चवंदा त असां हिते ऑपरेशन थिएटर में हिन वक़्तु बि जेका पार्थ पखराणी खे उहा जेको गोली आहे उहा कढणी पवंदी। उहा गोली कढण खां पोइ जेको आहे सो जॾहिं उनजी कंडीशन थोरी स्टेबल थी त उन खां पोइ एयर एम्बुलेंस जे ज़रिए पार्थ पखराणी खे कराची मुंतक़िल कयो वेंदो आहे। उहो बि इहो पियो ॿुधायो वञे त एयर एम्बुलेंस जेका आहे सा स्टैंड बाय आहे, जेकॾहिं ऑपरेशन खां पोइ बि उनजी जेकॾहिं हालत बहितर हूंदी त थी सघे थो त पोइ शिफ्ट न कनि। पर घणे भाङे इहो ॿुधायो पियो वञे त पार्थ पखराणी खे एयर एम्बुलेंस कराची जेको आहे उनखे मुंतक़िल कयो वेंदो। वधीक जेको फर्दर इलाज आहे पार्थ पखराणी जो, उहो वरी कराची जे अस्पताल में हलंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं, हिन वक़्तु जेके मुलाक़ातूं करे आया आहिनि उन्हनि मुताबिक़ ऐं डॉक्टर मुताबिक़, छाकाणि त
उते मीडिया जी एक्सेस नथा ॾियनि ऐं फोटोग्राफी जा उन खां अलावा मीडिया जे को इंटरव्यू जा का अहिड़ी शइ इस्पताल जे अंदरि नथा छॾनि। पोइ इन जे करे असीं जॾहिं उतां जेके मुलाक़ातूं करे अचनि था या उन्हनि सां गॾु जेके उन्हनि जा असां फोटू ऐं वीडियो ॾिसूं था ऐं उहे बि ॿुधाइनि था, जीअं DIG सदर फैसल अब्दुल्ला चाचड़ ॿुधायो, मौलाना राशिद मोहम्मद सूमरो सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि असांखे ॿुधायो त हाणे जेके हालत बहितर आहे। त यानी ठीकु आहे, ठीकु आहे। साहिल साहब तव्हां सां गॾु ई रहो, साहिल साहब तव्हां सां गॾु ई रहो। इहो हिकिड़ो ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो नवाबशाह में बि पेश आयो, उते बि हिकिड़ी लेडी पुलिस एहलकार आहे, उनखे जेको आहे त गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। छा सूरत हाल आहे अमीर चांडू साहब, हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे, छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर? जी सुभाणे महिरबानी। अॼु सुबुह सोसाइटी नवाबशाह में वाक़ियो पेश आयो आहे। नवाबशाह जे भिटाई कॉलोनी मां लेडीज़ पुलिस एहलकारा रुखसाना मशहूरी जी, इहा पंहिंजी ड्यूटी ते वूमेन थाणो आहे, इहो ए सेक्शन थाणे जी सां भर आहे। DIG जेको हाउस आहे उनजे भरिसां उते वञी रही सोसाइटी नवाबशाह में मोटरसाइकिल ते सवार नामन हथियारबंद खेसि इनखे गोलियूं हयूं। रक्शे ते सवार गोलियूं में शदीद ज़ख़्मी थी पई। इतलाबाद पुलिस पहुची उनखे पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह में मुंतक़िल कयो, जिते हिन वक़्तु उनजो इलाज हलंदड़ आहे ऐं तबियत बि हिन वक़्तु सुधरंदड़ आहे। पीपल्स मेडिकल अस्पताल में रुखसाना मशहूरी जो जॾहिं ॻाल्हि ॿोल थी असांजी हुन सां उनजो चवणो हुयो त कुझु वक़्तु अॻु में मशहूरनि लाखा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ॿिनि में जहिड़ो थियो जेका मर्डर थियल आहिनि, उन में लाखा बिरादरी जे ज़हीर ऐं नदीम लाखो तेन इल्ज़ाम हुयो त कुझु वक़्तु अॻु में मूंखे धमकियूं बि ॾींदा हुआ त तव्हां मशहूरनि जी मदद था कयो, उन करे उन्हनि मूंखे गोलियूं हयूं आहिनि ऐं ॿिया बि जेके हुन सां मुलविस आहिनि। अहिड़े वाक़े बैदि जेको आहे हिन वक़्तु ताईं केस दाख़िल त न थियो आहे, पर SSP शहीद बेनज़ीराबाद शबीर सेठार बि पहुतो ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस लाखा बिरादरी जे घरनि ते चढ़ाई कई। हिन वक़्तु 5 ॼणा जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं जिन खे नामालूम हंधि मुंतक़िल कयो आहे, छाकाणि त FIR दाख़िल अञा न थी आहे। ऐं जेका लेडीज़ पुलिस एहलकार आहे रुखसाना मशहूरी, हिन वक़्तु उनजी हालत जेका आहे उहा सुधरंदड़ आहे। ठीकु आहे जी, ठीकु आहे, ठीकु आहे। अमीर चांडू साहब तव्हां सां गॾु रहो। ज़ाहिद नूर साहब, मां तव्हां ॾींदुसि जेसि ताईं कोशिशि मुंहिंजी हूंदी त शाहज़ेब चाचड़ साहब असां सां टेलीफोन लाइन ते अचनि, जॉइन कनि, उन्हनि खां सॼे जेको मुक़ाबिलो कीअं पेश आयो, वाक़ियो छा हो, उन्हनि खां वधीक बहितर अंदाज़ में सम्झी सघूं पिया। ऐं असांजी कोशिशि बि हूंदी त उहो असांजे प्रोग्राम खे जॉइन कनि। ज़ाहिद साहब, मामिलो छा आहे? पहिरियां वॾी तादाद में हथियारबंदनि जेको हथियार फिटा कया ऐं खोड़ टाइम ताईं हीअं लॻे पियो त हाणे हालतूं बहितरी तरफ़ वञनि पियूं, पोइ अचानक वरी ही वाक़िअनि में इज़ाफ़ो आयो आहे। छा पुलिस पंहिंजो प्रेशर घटायो, ऑपरेशन बंदि कयो, सबबु छा आहिनि वरी? सुभान साहब, सॉरी, हिकु त ईअं आहे कोन जेका सरेंडर पॉलिसी अमन सेकंड सरेंडर पॉलिसी 2025 सिंध हुकूमत जी हाणे पंहिंजी जाइ ते कहिड़ी तनक़ीद कयूं, उन में सिर्फ़ु 30-35 जेके माण्हू हुआ उहे न देगानी बिरादरी सां तालुक़ु हुया रखंदड़ हुया, जेके पेश पिया। कंहिं ते हिकु केस हो के 2-3 ॼणा त अहिड़ा ई हुया जेके जीअं कोर्ट में पहुता त उनजा केस ख़तमु थियल आहे। बाक़ी कुझु माण्हू आहिनि जंहिं ते वधीक केस आहिनि जेके उहे जेल में आहिनि या अॻिते हली उनजी ज़मानत थींदी, सिर्फ़ु हिकु कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़। असल में सूरत हाल इहा आई त जेको ही गढ़ी तेग वारो इलाइक़ो जेका बुनियाद बणिजे थी अमन सरेंडर पॉलिसी जी या उन्हनि जो, उते भुंग ख़ातिर अगवा या टेलीफोन ज़रिए औरताणी आवाज़ ते घुराए बंदि रखण जो हिकिड़ो बंदि रखी भुंग वठण ऐं अज़ियतनाक वीडियोज़ जेके ईंदा हुआ उहे घणे भाङे इन ई खानपुर तालुके जे इन इलाइक़े मां, ॻढ़ी तेगो वारे इलाइक़े मां या कोटशाहू वारे इलाइक़े मां ईंदा हुआ, जंहिंजो मेन महवर रियासत जी इदारा जेके लॉ एंड फोर्स एजेंसियूं आहिनि उन्हनि जी नज़र में ऐं पुलिस जी नज़र में इहो त तेगाननि वारो जेको इलाइक़ो आहे इहो परियों जगंबा हुन कंदकोट कचवण सां मिले पियो, घोंसपुर वारे इलाइक़े ॾांहुं हेॾो शिकारपुर आहे, होॾो लखी तालुके सां मिले थो, इते ई सभु कुझु आहे। जंहिंजे करे उन्हनि ते प्रेशर डेवलप कयो चङनि मुड़ुसनि मोतबरनि वॾेरनि सरदारनि ते त हाणे उन्हनि खे तव्हां फुल रिआयत थींदी, तव्हां अची पेश कयो। फुल रिआयत इहा आई त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में उनखे पैसा ॾिना वेंदा, या ही जेके हारी कार्ड हलनि था उनखे असां रियासत खे चई अपडेट कराईंदासीं, या जेके सरसो जे तरफ़ां घरनि ठाहिण वारो जेको मरलो हले थो, याने तव्हांखे असां माली तौर ते एतिरो मुस्तहकम कंदासीं जो तव्हांजा जेके ॿार बच्चा औलाद उनखे तालीम ॾींदासीं, तव्हांजा उहे सुखिया हूंदा, तव्हां सिर्फ़ु ॾोह न कयो, अॻुवा ख़ातिर माण्हुनि खे बंदि न रखो। उहा हिकिड़ो ईअं सम्झ फिल्म हुयो, उहो कुझु वक़्त जे लाइ गुज़री वियो। ऐं जेका असां वटि भुंग ख़ातिर अॻुवा जी जेका वारदात थी आहे इन बढ़ाया आहिनि ई कोन, इन जे
पेश पवण खां पोइ पुलिस जे प्रेशर ऐं मुसलसिल शिकारपुर में ऑपरेशन हली आहे। तव्हां ॾेढ 2 सालनि खां अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि। उहो ज़ाहिर आहे उहे जेको अरबे रुपया ख़र्च करण जो असांखे भलिया अंग न ॿुधा आहिनि, पर रियासत वटि सिंध हुकूमत त अंग अखर हूंदा न त शिकारपुर जी ऑपरेशन ते केतिरो ख़र्च थियो आहे, कंदकोट कचमोर जी ऑपरेशन ते केतिरो थियो आहे, घोटकी ते केतिरो थियो आहे, सखर ते केतिरो थियो आहे। जंहिं चइनि दिलनि जो ज़िक्र कयां थो इन जे विच में ऑपरेशन आहे त उहे ॿुधाईंदा त बाबा उहो त चवंदा तव्हां हेतिरो ख़र्च कयो आहे त नतीजो छा मिलियो आहे। नतीजो इहो ज़रूरु मिलियो आहे त शिकारपुर में भुंग ख़ातिर उहा न आहे। बाक़ी बाबा चोरियूं फुरूं इहे धाड़ा हलंदा रहंदा, उहे काथां बंदि थिया आहिनि। पोइ हिकु इलाइक़े में कंहिं महिल घटि थींदा आहिनि, कंहिं महिल वधीक थींदा आहिनि, पर शिकारपुर ज़िले सां हिकु ॿी ख़तरनाक सूरत इहा त जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि, जंहिंखे नाम निहाद दहशतगर्दी वारो अंसर आहे, उन्हनि एतिरी तबाही मचाए छॾी आहे जंहिंजी का अंदाज़ो कोन्हे को। ऐं हुनजे पुठियां केतिरा आहिनि, केतिरा बि क़बीलाई जहिड़ा आहिनि, चवनि था चङा मुड़ुस मोतबर सरदार असांजो तालुक़ु कोई कोन्हे, पर जेसिताईं उहे जिरगे में नथा वेहनि, उहे नथा क़दम खणनि तेसिताईं ठाह थिए कोन थो। तव्हां ॾिसो त ॿ टे सौ मरी विया आहिनि माज़ी में। वॾा झेड़ा जेके हलनि था शिकारपुर में, महर जतोई तव्हांजे सॼी मीडिया जे साम्हूं आहे त ॿई तालका डिस्टर्ब आहिनि, पर शिकारपुर शहर में बि कुझु वारदातियूं थियूं आहिनि। हाणे जेके क़बीलाई जहिड़ा सिर्फ़ु इहे न आहिनि, होॾे ममनानी मारफान वारो जहिड़ो हले पियो, महर मारफानी वारो जहिड़ो हले पियो, होॾे चांडिया बिरादरी जो पाण में जहिड़ो हले पियो, जिहा ऐं जहिड़ो हले पियो। लास्ट टाइम जॾहिं घरू वज़ीर आयो, जॾहिं तकरीब हुई उते, त घरू वज़ीर उते जेके सियासी स्टेक होल्डर आहिनि सभिनी खे चयो, नाला वठी करे चयो त भई पंहिंजे बिरादरनि में सुलह करायो, फ़ैसिला करायो। छा घरू वज़ीर जी उन हिदायतनि खां पोइ का चुरपुर शुरू थी आहे या उते ई मामिलो बीठल आहे? घरू वज़ीर जे चवण खां पोइ चुरपुर इहा थी त जेके जतोई बिरादरी जो शर ऐं बडाणी हलनि पिया, उन जा तक़रीबन काफ़ी खून थी चुका, 18 19 17 खून शायदि बीठनि वञी। उन्हनि जो हिकिड़ो जतोई साहिबनि इहो जिरगो कराए, सुलह कराए, उनजो ठाह कराए। बाक़ी महर जतोई जी तारीख़ 30 मुक़ररु थी नवंबर, पर थियो ईअं त घोटकी ॾे पने वारे पासे ॾे को हिकिड़ो जंगो महर जंगो पाड़े सां तालुक़ु रखंदड़ महर बिरादरी जो चवनि पिया त चङो मुड़िसो मोतबरो या जेको बि उहो मारिजी वियो। उन खां पोइ उहा तारीख़ पुठिते पई आहे, उहा थिए पई, पर उहा हिन वक़्तु नथी थी सघे। मां असल में ज़िक्र हीअ करणु चाहियां थो त हीअ जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि उनजे पुठियां खोड़ पस मंदर आहिनि। हाणे जेके क़बीलाई जहिड़ा फर्ज़ कर महर जतोई जो हले थो त शिकारपुर ऐं लखी तालके या खानपुर तालके में तव्हांखे ॾोह घटि नज़र ईंदो। जॾहिं वरी इहे ठहनि था त इहे ॿई गॾिजी करे माण्हुनि लाइ आज़ाब कनि था। हिकिड़नि माण्हुनि जो हू महवर आहे त बाबा हे ठा हुते खून वरी ख़तमु थिए, ॿिया उहे चवनि था त बाबा हे जेके ठहंदा हे त आज़ाब असांजे लाइ कंदा। बहरहाल अहिड़े क़िस्म जी हुकुमरानी जो महवर वञी बीठो आहे त क़बीलाई झेड़ींदड़नि वटि अलाए किथां जा हथियार बंद आहिनि, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा जदीद हथियार आहिनि, उहे उन वटि पहुचनि था। पुलिस जेकॾहिं उन्हनि वटि वञे थी पई त पुलिस सां जेको कुझु थिए थो त उन जो को ज़िक्र नथो करे सघिजे। उहे इन करे पुठियां हुनजे प्रेशर पए थो त बाबा असांजा क़बीलाई जहिड़ा आहिनि, असां त हथियार न रखंदासीं त मारिजी वेंदासीं। वरी थिए ईअं थो त सरदार ऐं चङा मुड़ुस बि उन हद ताईं इन करे नथा वञनि पिया त फ़र्ज़ु कर जेकॾहिं कंहिंखां हथु ॾेवराइनि सिलेंडर पॉलिसी जी तहत, झट खां पोइ हिकु बिरादरी जो ॿी बिरादरी सां वञी जहिड़ो थिए ऐं को माण्हू मारे अचनि, उहे पोइ जेके मारिजी वेंदा उहे उन सरदार जी ॻिची में पवंदा त असांखे तो हथु ॾेरायो न त असां पंहिंजो तहफ़ुज़ पाण कंदा हुआसीं। असांखे त ख़बर आहे पुलिस ऐं जेके रियासती इदारा आहिनि असांखे तहफ़ुज़ न ॾींदा, उनखे असां हथियार रखी वेठा आहियूं। बहरहाल हीअ जेको क़बीलाई जहिड़ा इहो हिकु जड़ आहे तमामु वॾी, जेका अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थियण जी। हाणे हीअ हिकु उहो सिर्फ़ु हिकु कमु न आहे, मुसलसिल हिन जो तसलसल खे अॻिते जॾहिं वधाए पोइ क़बीलाई जहिड़नि जा ठाह थियनि था नथा थियनि पिया, उहो पंहिंजी जाइ ते, पर पुलिस ऑपरेशन करे उनखे गिरफ़्तार करे। जेकॾहिं गिरफ़्तार कंदी त हिकिड़ो तासुर वेंदो त पुलिस चङो। जी अच्छा ज़ाहिर साहिब हीअ ॿुधाइजो त हीअ जेको वाक़ियो पेश आयो, जेको मुबैना मुक़ाबिलो थियो आहे, इहो छा को कचे वारो इलाइक़ो आहे या शहर जेको वेझे वारो इलाइक़ो, किथे थियो आहे इहो सॼो? सुभाणे शिकारपुर शहर आहे बाबा। शिकारपुर शहर मां क्रॉस थिए थो जीअं मंदिरे वांगुरु शिकारपुर जकंबाद नेशनल हाईवे ऐं शिकारपुर लालकाना इंडियस हाईवे, इन जे कुंड ते अनाज मंडी जे साम्हूं ही मंछर शाह गाज़ी कब्रिस्तान दरगाह आहे, उते मेला बि थींदा आहिनि। उहो वॾो वसी कुझु इलाइक़ो आहे, कुझु थी सघे थो 100-200 एकड़ ते हुजे। मुख़्तलिफ़ बिरादरनि सां तालुक़ु रखंदड़ उते रहनि था। इहे सभु इहो सभु ईअं सम्झो त घणे भाङे किरंदल आहिनि, या त क़बरूं ठाहे कब्ज़ा करे वेठा आहिनि, उते मंशियात बि हले थी पई, फुरूं थियनि थियूं, जेको अचे जेको वञे थो। सिर्फ़ु शेख बिरादरी जा न आहिनि, पर मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ु रखंदड़ अथनि। पर जेका इहा पुलिस चढ़ाई कई उहा शेख बिरादरी जा 2-3 घर हुया,
उन्हनि ते चढ़ाई कई, जंहिंखां पोइ इहो इनकाउंटर थियो आहे, जंहिंमें इहो वॾो नुक़सानु दुखईंदड़ वाक़ियो इहो थियो आहे त 2 DSP ज़ख़्मी थिया आहिनि शिकारपुर जी तारीख़ में। कॾहिं एतिरे क़िस्म जो हीअं थियो आहे त हा शहीद बि थी विया आहिनि, पर 2 DSP ज़ख़्मी थियनि, 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थियनि। जीअं असांजे साहिल जोगी ॿुधायो त उते 2 आहिनि, हिते हिकिड़ो ॿुधाइनि पिया, पर 2 आहिनि। 4 ॼणा पुलिस एहलकार ज़ख़्मी थियनि। उन खां सवाइ जेको शहर में ड्रोन हलियो आहे, उन में ही जेके मारिजी विया आहिनि उन्हनि जो त मौक़ो पंहिंजी आहे, त असां खणी मारियो अथऊं। पर हाणे जेको बि जेकॾहिं बि सूरताल ईंदा त उहे पूरियूं अणपूरियूं ॻाल्हियूं पुलिस बि कंदी आहे, त हू बि कंदा आहिनि पंहिंजी जाइ ते। पर उन में जेके जंहिं महिल खणी आया लाश 8 पिया हुया जेके माण्हू, सभु जो सभु सम्झनि पिया त मरी विया आहिनि, या त उन्हनि जी का कंडीशन अहिड़ी या ज़ख़्म सरस हुया। पोइ जंहिं महिल बायफर्केट थी अस्पताल पहुता या उते कुझु माण्हुनि चयो त हेॾे जीअरा आहिनि, उन खां पोइ ज़ाहिर थियो त 5 मारिजी विया आहिनि, 4 ज़ख़्मी आहिनि। 4 ज़ख़्मी मां 3 शेख बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ शिकारपुर में आहिनि, जेको बखराणी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ आहे उहो ॿाहिरि वियो आहे। बहरहाल हीउ सॼो तसलसुल आहे। शहर में फुरजूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वारदातूं थियनि थियूं पियूं, ऐं राति बि शहर में फुरत थी आहे, यानी मोटरसाइकिल जी फुरत अॼुकल्ह हाणे लेखीअ कोन थी वञे पई। ही अमुन सिलेंडर पॉलिसी तहत ज़रूरु थियो आहे त प्रेशर डेवलप थियो आहे, वॾड़नि ते बि थियो आहे। को बि वॾेरो मूंखे नथो लॻे थो इलाइक़े वारा छा ॿुधाइनि था? तव्हां जेको इलाइक़ो शहरी आबादी में आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे, अगरि पुलिस मुक़ाबिलो थियो आहे त माण्हू छा ॿुधाइनि था लोकल? ऐं ॿियो छा ईअं थियो त पहिरियों पुलिस एहलकारनि ते अटैक थियो आहे, हमिलो थियो आहे, ज़ख़्मी थिया आहिनि, त पोइ पुलिस बाद में वञी कार्रवाई कई? छा ॿुधाइनि था इलाइक़े वासी? हा, सुभाणे इहा ईअं ई ॻाल्हि ॿुधाइनि था त 4 बजा 5 बजा धारा, हिकु त राति खां वरी तसलसल ॿुधायूं त हले पियो त राति जेको 2 बजा धारा नादर महर जेको मारिजी वियो, उहो स्टोरगंज थाणे जी हद आहे, उहो जागण रोड आहे, जागण नाको सॾिबो आहे। उन सां लॻो वरी ओभर तरफ़ ते 1/2 किलोमीटर बि न थींदो इहो मंछर छा दरगाह गाज़ी आहे, जेको कब्रिस्तान आहे, उते इहो थियो आहे। उन यानी 2 बजा राति जो हिकिड़ो मारिजी वियो आहे। उन खां पोइ पुलिस हाणे मुबैना मुक़ाबिलो आहे, खणी मारियो अथऊं या उते ई मारिजी वियो आहे, जेको बि, त उन ई इलाइक़े में पुलिस जी चुरपुर हुई। त ही वरी सुबुह जो 5 बजा 4:30 बजा धारा पुलिस ते चढ़ाई कया, जंहिंमें DSP सिटी आहे मैडम उनजो मुड़ुसु आहे, ऐं ॿी पुलिस उते वई आहे, त उते इनकाउंटर थियो आहे। इनकाउंटर में ही ज़ख़्मी थिया आहिनि। उन खां पोइ 5-6 सब डिविज़ननि जी पुलिस घुराई आहे। शिकारपुर सब डिविज़न में 4 थाणा आहिनि, दखीदर, स्टोरगंज, न्यू फौजदारी ऐं कर्न। उहा सब डिवीज़न चइनी थी त पुलिस पहुती, पर सुल्तानकोट सब डिवीज़न, गड़ियासिन सब डिवीज़न, जंहिंजो ख़ुदि ज़हूर साहब DSP हुयो, उहा पुलिस पहुती। खानपुर सब डिवीज़न पहुती। पोइ चौगिर्द उनखे घेराव करे बीठा, ड्रोन बि हलिया, पुलिस अंदरि बि दाख़िल थी, जंहिंमें इहे हलनि थियूं पयूं त जंहिंमें मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें जेके खणी आया 8 हुया, 8 मां 5 मारिजी विया आहिनि। 3 अस्पताल में आहिनि। जेको नाओ आहे उहो बि नामालूम हद ते इलाजु थिए थो पियो। बाक़ी जेको शहो जेको मारिजी वियल आहे, उहो राति उनखां अॻु में ई रिपोर्ट करे छॾियो KTN न्यूज़, उहो राति जो 2 बजे धारा थियो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, पुलिस उते ई, ऐं हिन हाणे मोटी आहे धार ॻाल्हि आहे। बहरहाल इहा पुलिस इन इलाइक़े में अहिड़े क़िस्म जी पहिरीं ऑपरेशन कई आहे, जंहिंमें इहा सूरत हाल साम्हूं आई आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। ज़ाहिर साहब तव्हां सां गॾु रहो। साहिल साहब, तव्हां ॾिठोसि अॼु सिंध असेंबली इजलास में घरू वज़ीर इहो ॿुधायो त हाणे जेका शिकारपुर में जेको थियो सिलेंडर पॉलिसी ऑपरेशन जारी आहे, पर हाणे घोटकी ऐं कश्मीर वारे इलाइक़नि में जेको आहे ऑपरेशन जी जेको तयारियूं हाणे ज़ोर शोर सां जारी आहिनि। तव्हांखे का चुरपुर नज़र अचे थी पुलिस जी उते का? छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर, कॾहिं जेको आहे इन इलाइक़नि में ऑपरेशन शुरू कंदा? पंहिंजो सुभान साहब, जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं शिकारपुर, कश्मीर या घोटकी या सखर जे इलाइक़नि में, त हिते वक़्तनि बे वक़्तनि ऑपरेशन त थींदो रहंदो आहे। पर सवाल पैदा इहो थिए थो त जॾहिं ऑपरेशन थिए थो त कुझु घड़ियुनि लाइ या कुझु ॾींहंनि जे लाइ ठाकुर अचे थी, वरी ऑपरेशन बंदि थिए थो त उन खां पोइ वरी साॻियाई फुर, चोरियूं, धाड़ा ऐं वाक़िया जेके आहिनि उहे वधी था वञनि। हाणे घोटकी में तमामु कामयाबु ऑपरेशन थियो, जंहिंमें ॾुहारी मारिजी विया, नाले वारा ॾुहारी हुआ। जीअं अॼु जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं शिकारपुर जी, त शिकारपुर में बि ही ऑपरेशन थियो, या उन खां अलावा जेके ॾुहारी मारिजी विया, ऐं जंहिंमें पुलिस ऑफिसर जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया। अहिड़े तरीक़े सां कश्मीर में बि हलंदो आहे। सखर में बागड़ी जे कचे में ऑपरेशन थियो। रौंची कचो जेको घोटकी जो मशहूरु इलाइक़ो बदनामी ज़माना इलाइक़ो आहे, जेको ॾोहारनि जो ऐं धाड़ेलनि जो गढ़ बणियल, उते ऑपरेशन थियो। मसइलो इहो आहे त जॾहिं शिकारपुर में ऑपरेशन थिए थो त ॾोहारी फौरी तौर ते सखर जे कचे में दाख़िल थी वञनि था। जॾहिं सखर में ऑपरेशन थिए थो त उहे ई ॾुहारी वरी
घोटकी जे इलाइक़े में दाख़िल थियनि था, घोटकी में थिए थो उहे कश्मीर में हलिया वञनि था। चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं गॾियल तौर ते हिक ई वक़्तु जेके असांजा सरहदी ज़िला आहिनि, शिकारपुर, सखर, कशमोर, घोटकी, खैरपुर, इन्हनि इलाइक़नि में ऑपरेशन थिए ऐं उहो मुस्तक़िल बुनियादनि ते थिए ऐं उते मोर्चा क़ाइमु हुजनि ऐं घटि घेड़ जेके थिए उहे बंदि हुजनि, त उन खां पोइ जेके आहिनि से बाक़ाइदा ॾोह ते कंट्रोल थी सघे थो बाज़ाब्ता तौर ते। जेकॾहिं ईअं नथो थिए त पोइ जेके ॾोहारी आहिनि उहे हिकु इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ॾांहुं मुंतकिल थी वञनि था ऐं उहो जेको कानूनी जी रिट आहे उहा बहाल नथी रही सघे। हाणे ॾिसो ॾोहारनि ताईं हथियार कीअं पहुचनि था, ॾोहारनि ताईं सहूलियतूं कीअं पहुचनि थियूं, उन्हनि ताईं सोलर प्लेटूं आहिनि, उन्हनि वटि मोबाइलूं आहिनि, मोबाइलनि ते वेही करे वीडियोज़ पंहिंजा जारी कनि था पिया, त यानी उन्हनि खे जेके फैसिलिटीज़ मिले थी पई, त ज़रूरु उहे रस्ता आहिनि खोलियल। जेके रस्ता बंदि कया वञनि ऐं काफ़ी अरसे लाइ बंदि हुजनि त ऑटोमेटिक जेके अंदरि ई चंद धाड़ेला आहिनि, उन्हनि जा चंद टोला आहिनि, उन्हनि ते बाक़ाइदा कंट्रोल थी सघे थो। पर उन लाइ इहो आहे त पुलिस खे बि तव्हांखे जदीद करणो पवंदो, पुलिस खे बि जदीद हथियार ॾियणा पवंदा। उन्हनि खे बख़्तरबंद गाॾियुनि में, असीं पाण वाक़िया रिपोर्ट कया त बख़्तरबंद गाॾियूं अहिड़ियूं ॾिनियूं वयूं आहिनि, बख़्तरबंद गाॾियुनि में पुलिस ऑफिसरनि खे शहीद कयो वञे थो। राव शफी लाल उहो बख़्तरबंद गाॾी में शहीद थियो, इहो शिकारपुर जो इलाइक़ो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं प्रॉपर हुकूमत ऐं प्रॉपर सिंध पुलिस गॾिजी करे सुठे नमूने मैकेनिज़म जोड़नि ऐं त पोइ इहे जेके ॾोहारी आहिनि इन जो ख़ात्मो को वॾी ॻाल्हि न आहे, उहो मुमकिन थी सघे थो। अॼु ॾिसो त हाणे DSP पार्थ बखराणी जे हवाले सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हाणे, त हुनजी एयर एम्बुलेंस जेका आहे उहा कराची खां निकिती आहे ऐं उन खां अलावा जेको आहे उन में डॉक्टर साहिबा आहे फिज़ा जाफ़री, उहा बि गॾु आहे, उहा बि अचे ऐं अची करे ठीकु आहे। वॾी महिरबानी साहिल जोगी साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। ज़ाहिद नून साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। जेको आहे त अमीर चांडियो साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती नाज़रीन, तव्हां असांजे साथी रिपोर्टरनि जी गुफ़्तगू ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त पुलिस जेको हीउ इलाइक़ो आहे शिकारपुर वारो, उन में हिकिड़ी फुर थी राति जो, उन खां पोइ पुलिस कार्रवाई कई जंहिंमें 2 पुलिस ऑफिसर्स ज़ख़्मी आहिनि, 2 एहलकार ज़ख़्मी आहिनि, उन सां गॾु 5 जेके धाड़ेल उहे मारिजी विया आहिनि, 3 जेके आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि जंहिंजो इलाजु शिकारपुर अस्पताल में हलंदड़ आहे। ऐं वॾे अरसे खां हिन इलाइक़नि में पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। खोड़ चई सघूं था त बहितरी आई आहे, पर अञा बि अमन अमान जी सूरत हाल बहितर करण जी ज़रूरत आहे। पुलिस खे वधीक कोशिशूं करण जी ज़रूरत आहे त जीअं हीअ जेका इलाइक़ा आहिनि हीअ पुरअमन थी सघनि ऐं हिन इलाइक़नि अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा बहितर खां बहितर थी वञे। अॼु प्रोग्राम ईंदा इजाज़त, सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अलाह।